हेलो दा खुश लगे खड़े हुए खेल लगा पेन ओ नंढो वडो पको पर सब खुशामदीद तवा के एक नए वीडियो में अचो त कम जी दादा कई ओ भाई ना चैनल ते जको भी पोड़ो पोड़ी मासी चाची नानो नानी दोस्त दुश्मन आयो मेहरबानी करे सब्सक्राइब कयो यार ऐ दर जो कुंडो खड़काण न विसार जो मूंखे ये तो लगे जे करे ही कोरोना वायरस अगर इन संद में घणो वक्त रहो तो पंजो पानी तबाह थी तो ना मानू तो प्यार जी बोली समझनी न था ना अगर थोरो घर जे बाहर मानू निकले तो ये तो लगे तो वायरस मानू जे पोया ना पर मानू वायरस जे पोया लगा पे वो तो मुझे वही वायरस लगता है वो इसको बुलाओ ना यार एक सेल्फी चाहिए हम आपके बहुत बड़े फैन हैं पहले आवाम पुलिस का तंग होंदी वो न करे जो कुछ कंदी को नहीं पर हाने तुम्हारे बत्ती ना है चैनल थींदो तुंजो चैनल थींदो वाह गाल बुद्धि जा यार थिया नहीं यार बत्ती जो केड़ो जरूरत है यार ये तो पुरानो दौर हो ना पुलिस जो पर हाने नवा कम दिसो पुलिस जा मथे दो पोते दो ये ना पसंद पुलिस जे लाए छकन चवंदा न डंडो जे साण गड गोई न करे प्यार सां त के समझे ही न तू ना कम के न यार एकड़ी गाल तो असानी सिंध में जेके पक्का पोड़ा न जेके उनन भी तंग घणो कयो आ जेके चवंदा कोरोना वायरस के छा कंदो कुछ भी कोन कंदो कोरोना वायरस छा है कोरोना असांजो अल्लाह वारस है अली वारस है कोरोना असांजो वारस कोन्हे मतलब अजीब मजाक बन वाला सवाल जवाब असांजो कोरोना वायरस आहे ही कोन असांजो वारस कोन्हे असांजो वारस कोन्हे असांजो वारस कोन्हे ओ दादा यो न तुंजो माइटा न मुंजो माइटा यो की जो भी सजण ना है समझो गाल के असांजो वारस कोन्हे हिन लॉकडाउन जी सूरत में सोशल मीडिया ते कुछ तस्वीरूं वायरल थी वयूं आहिनि ऐं उन्हनि तस्वीरुनि में सफ़ा कमाल ॾेखारियो आहे कमाल तस्वीरूं ॾेखारण खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ी सिंधी चवणी ॿुधाईंदुमि त चवंदा आहिनि अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब हिन तस्वीरुनि में बि उहो कमु अथव तव्हांखे बि ॾिसी हैरानगी थींदी आहे अचो त तव्हांखे बि ॾेखारियां अचो हिन सुबुह पहिरियां त तस्वीर ते लिखियल कैप्शन था पढ़ूं चेयरमैन यूसी सोनी पताफी सरदार मुमताज अली खान पताफी कोरोना वायरस खां बचाव लाइ यूसी जे माण्हुनि में साम्बड़ विरहाईंदे वाह वाह लाखा दिल्ला लिख लक्षण लालण जा बाबा साईं लिख हिन तस्वीर में अलाए किथां जी मखलूक आहे जेका 1000 वारो साम्बड़ हेडा पैसा ओ बाकी अरे 20 रुपए वारो साम्बड़ हलड़े मतलब 20 रुपए वारो साम्बड़ ॾेई करे वरी उन सां गॾु सेल्फी बि कढाए थो वहड़े वा मामा अल्लाह पूजंदई मामा अल्लाह पूजंदई बुड्ढी मरो तू भी ॾिसी छा थो लक्ष्मी पुट तू भी शर्म कयो हिकिड़ी ॿी तस्वीर ॾेखारियां थो जेके सॼी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे सोचण ते मजबूर करे छॾियो आहे यार हिन ॻाल्हि त परेशान ऐं सोचण ते मजबूर तॾहिं कयो अथई जो हिन टिनी माण्हुनि मां इहा ख़बर नथी पवे त वठे केरु थो ऐं ॾिए केरु थो सामान I'm confused ॿी ॻाल्हि त मुंहिंजो पर्सनल सवाल आहे हिन थैली में एॾो वॾो सारो वज़न आहे जो ही टे ॼणा के अकुल खां सवा हर शइ आहे खयूं बीठा आहिनि वठण वारे जी अकल मां ईअं थो लॻे त ग़रीब जो वस नथो पुॼे न त कहिड़ा पातर ठोके न पर ग़रीब हिन तस्वीर में भी साॻा ई माण्हू आहिनि पर फ़र्क़ु इहो आहे बसि वठण वारो ॿियो आहे ऐं थोरो ॾींघो हुयो पर कमु कोन थियुसि चए पियो फोटो न कढो पर साईं ॾियण वारे अॻ में ई माण्हू बीहारे छॾिया आहिनि फोटो कढण लाइ ॾिसो न वठण वारे जीअं ई कोशिशि कई आहे वञण जी ऐं ॾियण वारे ज़ोरी हथ पहुचाए करे तस्वीर क्लिक कराई आहे पर मां तव्हांजे ॾुक में शरीक आहियां भाऊ थैली ते हथ पहुतो नाहे अचो बि बरवत खोली ॾेदा हलूं ॾिसो हिन तस्वीर खे गौर सां ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पोयां पोड़ी बि बीठी आहे तव्हां उन्हनि खे 20 रुपया साम्बड़ छो नथा ॾियो पर न साईं तस्वीर बि त कढाइणी आहे हीउ जेको पहिरियों हमरा बीठो आहे हुनजी नज़र त ॾिसो न तूं हिकु साम्बड़ ॾेई पोइ शुरू थी वञ ही जेका पोयां पोड़ी बीठी आहे न इन्हीअ कम खे ठारियो न त वॾो हिते गंद थियण वारो अरे ने भागो हथ छॾियो मार पवे हिकु साम्बड़ो ॾिनो अथव 10 रुपए वारो 10 फोटो कढाया अथव छॾ छोरा छॾियो पोड़ी छिती थी आहे सुबुह खां वठी परेशान आहियां त ही साम्बड़ ॾे केरु थो वई वठे केरु थो मूंखे लॻे थो ही थो वठे मूंखे लॻे थो ही थो वठे अरे न बाबा मूंखे लॻे थो ही थो वठे I'm confused यार सिधी ॻाल्हि आहे मूंखे बि सम्झ में नथो अचे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुमि त हिन टिनी जे पोयां हिकिड़ो छोरो खमीस मथे कयूं बीठो आहे ऐं कुझु ॾेखारण थो चाहे कैमरा वारे खे त वठ हिन जो बि फोटो कढ वाड़े वाह छोकिरा मतलब 1 2 3 4 5 6 हफ़्त हस्त नू 10 11 12 मतलब तव्हां कोरोना वायरस खां बचायो था हिन पोड़ीअ खे या मारियो था हिस्सीअ में असां वारो चई थकिजी पियो आहे त हिक ॿिए सां घटि में घटि मिलूं डिस्टेंस आहे या फ़ासिलो आहे हिक ॿिए खां उहो घटि में घटि 4 खां 6 फुट रखूं पर न साईं हिन थोरे राशन खां सवाइ पोड़ी मरी वञे या धप करे वञे या सफ़ा हली वञे हा महिरबानी तव्हांजे ॾियण जी कुझु बि कोन थो थिए तव्हां सभिनी खे ही मुल्लो ॾिस वरी ॾिसो बा ॾियो मूं हिन तस्वीर में ही जेको चती लॻल आहे न मोतबर आहे ऐं तस्वीर थो कढे मां हिन खां इहो थो पुछां थी तस्वीर कढे तूं कहिड़े पिणे खे ॾेखारींदे जो अगरि न कढे त पोइ मार मिलंदी तोखे कुराड़ी साम्हूं त वट पर तस्वीर बि कढणी आहे उथी अच हा बा पुट मां उथी नथी सघां तस्वीर त कढणी आहे न कुराड़ी छा कयूं
न न हिन तस्वीर में वरी हिन टोपण खे ॾिसो चमचो नलके जो गन 5 रुपए वारी चूपणी अञा 3 साबुण हथ में कयूं बीठो आहे मतलब 3 अञा तस्वीरूं ॿियूं निकिरनि अलाए छा कयूं हिन सिंध में ॿिया बि दरिंदा मौजूद आहिनि जेके ग़रीब जी वॾी मदद था कनि अचो उन्हनि खे बि ॾिसूं था हिन तस्वीर में मूंखे एतिरो अंदाज़ो लॻो त ही भाउ चए थो त जल्दी तस्वीर कढो ऐं जल्दी फोटो कढो ऐं जल्दी अपलोड कयो मास्क ऐं बिना अकुल वारा जिन हमरा खे खमीस पाराए त फोटो कढाई यार ने भागा हद थींदी आहे भाउ जो अगठ पियो नज़र अचे सॼे जिस्म जा वार नज़र था अचनि पर हिन भाउ खे कहिड़ी परवाह आहे पर हिन खे त सिर्फ़ु साम्हूं ॾेई करे तस्वीर कढ रहा ऐं चवणो आहे केॾी मूं ॾिसो मदद कई आहे ग़रीबनि जी भाउ जूं नज़रूं चेक कयो हिन भाउ जूं फोटो कढाइण वक़्तु बि कैमरा खे नथो ॾिसे साम्हूं खे ॾिसे थो त जीअं ई फोटो निकिरे मां साम्हूं खे पोइते कयां अलाह पुॼंदई मामा अलाह पुॼंदई जेकॾहिं ही सॼी ॻाल्हि तव्हांखे मुंहिंजी वणी हुजे त पोइ हिन वीडियो खे वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि में शेयर कजो न त तव्हांखे पोइ हलूं था असां यारो यारी बाबा साईं